अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां अॻे ई टोटल 559 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 560 किस्त नंबर 167। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चेहरे जी तरफ़ सिज जी रोशनी छिकींदो अछे कलर जो फॉर्म। दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों, उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। और दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 561 किस्त नंबर 168। दोस्तों इन सीन में तव्हां खेरू ते गौर कयो त खेरू हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त खेरू हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों हिते ही पंहिंजे सीन में लॻिया पिया आहिनि पर खेरूअ जो ध्यानु कैमरा ॾांहुं आहे। दोस्तों खेरू जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो न वरी एडिटर गौर कयो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 562 किस्त नंबर 168। दोस्तों हिन सीन में तव्हां रईस गफ़ार ख़ान ते गौर कयो त रईस गफ़ार ख़ान हिते कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हिते डायरेक्टर हिननि सभिनि खे सीन स्टार्ट करण जो इशारो ॾिनो त ॿिया सभु त पंहिंजे पंहिंजे सीन में लॻी विया पर रईस गफ़ार ख़ान जो ध्यानु अञा कैमरा ॾांहुं ऐं डायरेक्टर ॾांहुं हुयो त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो न वरी एडिटर गौर कयो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई। मिस्टेक नंबर 563 किस्त नंबर 168। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीउ ॾिसो हिते ही कैमरामैन जो पाछो कैमरा जी फ्रेम में ज़ाहिर ज़हूर नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 564 किस्त नंबर 169। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन सीन में राणू जॾहिं रमुअ खे चमाट थो हणे त उहा चमाट रमुअ जे मुंहं खां काफ़ी परे खां गुज़री थी वञे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो, मुंहं खां काफ़ी परे खां गुज़री थी वञे, रमुअ खे कोन थी लॻे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसी सघो था। दोस्तों हीउ ॾिसो मुंहं खां काफ़ी परे खां गुज़री वई, रमुअ खे लॻी कोन ऐं रमुअ दोस्तों ईअं एक्टिंग कई त हिनखे चमाट लॻी आहे। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु पकिड़े कोन सघंदो पर आख़िरकार हमरानी टीवीअ हीअ मिस्टेक बि पकिड़े वरिती आहे। दोस्तों उमेद थो कयां हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 565 किस्त नंबर 169। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो ऐं दोस्तों उन खां अलावा वरी हिन जॻह ते ॾिसो त हिते बि तव्हांखे हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो पाछो नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों हिते बि तव्हांखे कैमरामैन जो पाछो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो। उन खां अलावा दोस्तों हिन जॻह ते ॾिसो त हिते वरी तव्हांखे हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन वीडियो में अॼु जे लाइ बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो।
उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाली ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।